रोजी करण असांखे पुलिस वारा हाणे न पिया ॾियनि टने भागी वारा। हा सब्जी ॾियो ऐं ॿी ॻाल्हि रोज़ ज़रे ज़रे जो चालान, मोरी वटि अचूं हिकिड़ो चालान, मोरी मटियूं ॿियो चालान, चालान मथे चालान, असीं वञूं त केॾां वञूं। असांखे जेको पुन्नू लिगारी जेको आहे तंग करे थो त आवाज़ बंद करियो ऐं जेको आहे सो माठ करे हिकिड़ी जॻह ते न पियो हुते पियो रोड ते असांखे न पहिरीं ॻाल्हि त असांखे भेण कोन था ॾियनि। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा त असांखे जेको आहे तंग कनि था, केॾी महिल चालान कढनि करे अचनि 500 ॾे करे अचनि 1000 रुपया ॾे। हाणे असीं ग़रीब माण्हू 2 किलो अटो वठी बचण लाइ या असां माण्हुनि खे चालान केतिरो असीं भरियूं भला 2-3 चक्कर चालान कटिया आहिनि, पर पोइ बि जेको आहे असीं हथ ॿधो जान छॾायूं, पोइ बि असांखे जेको आहे सो ॾाढो तंग कनि था। इन जे लाइ करे गवर्नमेंट खे असांजो इतलाह आहे त महिरबानी करे असां ग़रीबनि जो को अहसासु करणु चाहियो त सुठो आहे। जेको आहे इन में चेकपोस्ट में इन ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रक्षा वारनि खां 1500 रुपया चालान थो कटे, या उन्हनि जा रक्षन वारनि जा टेप पटियो वञे लियो। ग़रीबनि खां 300 रुपया या 500 रुपया भतो वठी उन खां बोड़ वठी उन जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब माण्हू रोज़गार करे त कीअं करे? हिकु त गवर्नमेंट ॾे कोन थी, ॿियो पंहिंजे बचनि जो वसीलो करे बचनि रोज़गार कंदा, सो बि पुलिस फुरे थी। त अहिड़ी पुलिस उम्मीदवारनि ते असीं नालत था पेश करियूं जो ग़रीबनि खे तंग करे रही आहे।